दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां तव्हांखे मालूमात ॾींदासीं कामरेड हैदरभाई जतोई बाबति। अचो त असांजी अॼु जी हिन वीडियो खे शुरू था कयूं। आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। कामरेड हैदरभाई जतोई 7 अक्टूबर 1901 ते मोहन जे दरे भरिसां हिकु ॻोठ में पैदा थियो। प्राइमरी स्कूल पास करे सिंध मदरसो इस्लाम लाड़काने में दाख़िल थियो, जिते उहो हर साल कामयाब इम्तिहान ॾींदड़नि जी लिस्ट में पहिरियों नंबर ईंदो हो। 1923 में बम्बई यूनिवर्सिटीअ मां मैट्रिक जी इम्तिहान में सिंध मां पहिरीं पोज़ीशन माणियाई। 1927 में अदब में ग्रेजुएशन कई ऐं मुंबई यूनिवर्सिटीअ मां फ़ारसीअ में इम्तियाज़ हासिल कयई। उहो हमेशह स्कॉलरशिप होल्डर रहियो। तइलीम पूरी करण खां पोइ हैदरभाई जतोई सिंध जे रेवेन्यू खाते में हेड मुंशी मुक़ररु थियो। पंहिंजी लियाकत ऐं ईमानदारी सबबि उन तकड़ियूं तरक़ियूं माणियूं ऐं वञी डिप्टी कलेक्टर जे उहिदे ते पहुतो। उन उहिदे खे अंग्रेज़ वारे दौर में वॾी एज़ाज़ वारो उहिदो सम्झियो वेंदो हो। 1945 में हुन उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी ऐं सियासत में हिसो वरितो ऐं हारी कमेटी जो मेंबर ऐं बाद में सदर थियो। हीअ हारी कमेटी में उन करे शामिल थियो जो उन सिंध जी हारियुनि जी हालत सुधारणु चाहे थे। हैदरभाई जतोई हारियुनि जे हक़नि लाइ विड़ी 1950 में सिंध असेंबलीअ मां सिंध टेनेसी एक्ट पास करायो। उन कानून मुताबिक़ हारियुनि खे ज़मीन जी पैदावार जो अधु हिसो मिलंदो। साॻिए कानून में हारियुनि ऐं ज़मीनदारनि जे हक़नि जी वज़ाहत थियल आहे। कामरेड हारियुनि में सुजाॻी पैदा करण ऐं खेनि पंहिंजनि हक़नि लाइ विढ़ण ते हिमथाइण लाइ हारी हक़दार नाले हिकु अख़बार जारी कई। हैदरभाई जतोई हिकु सुठो शाइर ऐं लेखक बि हो। उन मई 1970 ते वफ़ात कई। पाकिस्तान सरकार मंजिया तौर खेसि 23 मार्च 2001 ते सिंध में हारियुनि जी हालत सुधारण एवज़ क़ौमी एज़ाज़ हिलाले पाकिस्तान सां नवाज़ियो वियो। उमेद त दोस्तों असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ियूं वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटन खे दॿायो, जीअं ईंदड़ असांजी हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे।